अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं द बेगम नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी सखर में जेके नयूं जॉब्स आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। हीअ जेके जॉब्स आहिनि इहे टीचिंग ऐं नॉन टीचिंग जॉब्स आहिनि। हीअ जेके जॉब्स आहिनि इहे तक़रीबन पूरे सिंध में आयूं आहिनि। पहिरीं जेका जॉब आहे रजिस्ट्रार जी, हीअ जॉब 4 साल जे कॉन्ट्रैक्ट बेसिस ते आहे ऐं हिन जी BPS 20 आहे। ॿियूं जेके जॉब्स आहिनि उहे आहिनि प्रोजेक्ट डायरेक्टर, कंट्रोलर ऑफ एग्ज़ामिनेशंस, असिस्टेंट प्रोफेसर फिज़िक्स, असिस्टेंट डायरेक्टर अकाउंट्स ऐं ऑडिट ऑफिसर जूं। ऐं हीअ सभु जॉब्स 2 साल जे कॉन्ट्रैक्ट बेसिस ते आहिनि। हिन में अप्लाई करण लाइ तव्हां हिननि जी वेबसाइट bnbwu.edu.pk ते वञी अप्लाई करे था सघो ऐं वधीक मालूमात हासिलु करे था सघो। हिन में अप्लाई करण जी आख़िरी तारीख़ 10 जनवरी 2025 आहे। अगरि तव्हांखे हीअ वीडियो इंफॉर्मेटिव लॻी त इनखे लाइक कयो, शेयर कयो। अहिड़ियुनि वधीक इंफॉर्मेटिव वीडियोज़ लाइ असांजे चैनल sindhipoint.com खे सब्सक्राइब कयो।